अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ तक गॾाम आहियां संझा सैयद। हल्दा से हेडलाइंस तरफ। वफ़ाक़ी हुकूमत अवाम मथां हिकु ॿियो बिजली जो बम किराए छॾियो। नेपरा बिजली जो ₹1.11 फ़ी यूनिट महांगी करे छॾी। फ़ैसिलो के इलेक्ट्रिक महब इदारनि ते लागू न थींदो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी अपोज़िशन सां ॻाल्हियुनि जी तजवीज़ ॾेई छॾी। तिन चवणु आहे त PDM जो लाहौर वारो जलसो नाकाम थी वियो आहे। मुख़ालिफ़ धुर जो बयानियो पंहिंजी मौत पाण मरी वियो आहे। हुकूमत खे हर हाल में मुख़ालिफ़ धुर खे रस्तो ॾियणु घुरिजे। मुख़ालिफ़ धुर सां ॻाल्हियूं शुरू थियणु घुरिजनि। मीनार पाकिस्तान में पाणी हुजे हा तॾहिं बि मुख़ालिफ़ वारा न ॿुॾनि हा। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 6 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतुनि जो अंग वधी 8,832 थी वियो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,362 नवां केस ज़ाहिर। मरीज़नि जो अंग वधी 4,40,787 थी वियो। मलीर जी अदालत ॿाहिरां हथियारबंदनि जी फायरिंग पेशी ते आयल खुशदिल मारिजी वियो। पुलिस हिकु ॼणे खे गिरफ़्तार करे वरितो। हिकु फरार थियण में कामयाब। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कई थी वञे। खैरपुर जी B सेक्शन थाणे जी हद मां नौजवान जो लाश हथायो आहे। सुञाणप कंदरावासी रहीम बख़्श तौर थी। रतोदेरो बरसात शुलशाख मां औरत जो लाश हथायो आहे। सुञाणप न थी सघी। पनो आखिल भरिसां मुबैना मुक़ाबले में हिकु ॾोहारी मारण जी दावा। SSP सखर बशीराबाद लिंक रोड ते ॾोहारी ॾोह जे इरादे सां बीठल हुआ। ॾोहारियुनि पुलिस खे ॾिसने फायरिंग कई। जवाबी कार्रवाई में हिकु ॾोहारी मारिजी वियो। 3 ॼणा फरार थी विया। दादू जी अदालत में कोरहारी हिरणी वारे केस जी ॿुधणी दौरान अदालत जिन जवाबदारनि सतार हातार सिकंदर शीनू ऐं मुस्तफ़ा चांडियो जी 30,000 रुपयनि में ज़मानत मंज़ूर करे वरिती। अदालत हिरणी केस जी ॿुधणी 17 डिसंबर ताईं मुलतवी करे छॾी। नूरियाबाद वेझो थाणो बुला खान लिंक रोड ते मोटरसाइकिल ऐं ट्रॉलर में टक्कर। हिकु ॼणो फौत, हिकु ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। जामशोरो में थर्मल पावर हाउस खे खंगाइण ख़िलाफ़ मुलाज़िमनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। मुलाज़िमनि जो चवणु आहे त पावर हाउस खे ख़सारो ॾियणु आहे। मुलाज़िमनि खे सरप्लस कयो पियो वञे। वफ़ाक़ ख़सारो ॾियणु आहे। थर्मल पावर हाउस खे बंदि करणु चाहे थो।